पेशावर में मीडिया से ॻाल्हाईंदे पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो त जेकॾहिं नून लीग पार्लियामेंट के अदलिया के खिलाफ इस्तेमाल कयो त हू रोडन ते निकिरंदा। हुन चयो नून लीग माज़ीअ में अदलिया ते हमलो कयो ऐं जजन के पैसा ॾेई खरीद कयो वियो। नवाज शरीफ और इसकी नून लीग ने सुप्रीम कोर्ट के ऊपर डंडों से हमला किया था। एक चीफ जस्टिस को इन्होंने डंडों से भगाया था और इन्होंने फिर पैसे देके फिर जजेस को खरीदा था। हिन भेरे बि अदलिया के निशानो बणाए पियो वञे। हू सूरत हाल के ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं मामला साॻी हलंदा रहिया त हू हिन भेरे अदलिया लाइ रोडन ते निकिरंदा। मैं आज ऐलान कर रहा हूं कि अगर ये पार्लियामेंट को इन्होंने इस बार इस्तेमाल किया हमारी अदलिया को सिर्फ इसलिए तबाह करने के लिए कि मुल्क के सबसे बड़ा मुजरिम नवाज शरीफ की चोरी बचाने के लिए, तो हम मजबूर होंगे सड़कों पे निकलने के लिए। फिर ना कहना कि इमरान खान फिर सड़कों पे आ गया। इमरान खान चयो त आबिद बाक्सर महफूज़ रहियो त हू ॿुधाईंदो त शहबाज शरीफ जे चवण ते केतिरनि माण्हुनि खे क़त्ल कयो। सुप्रीम कोर्ट जो फैसलो अचण वारो आहे। नेब कोर्ट जो भी फैसलो जल्द अची वेंदो। उन करे नवाज शरीफ के खौफ आहे ऐं हू पंहिंजा 300 अरब रुपया बचाइण लाइ पार्लियामेंट के अदलिया खिलाफ इस्तेमाल करे रहियो आहे। हमें पता है कि अभी आबिद बॉक्सर आ रहे हैं और वो बताएंगे, अगर उनकी जान महफूज रहेगी, वो बताएंगे कि शहबाज शरीफ ने कितने लोग कत्ल करवाए थे आबिद बॉक्सर इंस्पेक्टर के जरिए। अब मुझे ये खदशा है कि इनको डर लगा हुआ है कि सुप्रीम कोर्ट में फैसला आने वाला है और इनको ये भी डर है कि नैब कोर्ट्स के अंदर फैसला आने वाला है नवाज शरीफ के खिलाफ। नवाज शरीफ आज पार्लियामेंट को इस्तेमाल कर रहा है अपनी चोरी छुपाने के लिए। 300 अरब रुपए का इसने जवाब देने। हुन जो सुप्रीम कोर्ट नवाज शरीफ के वडो मौक़ो ॾिनो। उनखे अदालत में सफ़ाई जो जेतिरो मौक़ो मिलियो शायदि ओतिरो कंहिं शहरी खे न आहे मिलियो। पीटीआई चेयरमैन चयो त अवाम जो पैसो अवाम ते ई ख़र्च थियणु घुर्जे। हू नथो चाहे त अवाम जो पैसो पंहिंजे मथां ख़र्च कयो वञे। केपी हुकूमत जो हेलीकॉप्टर कॾहिं बि पंहिंजी ज़ात लाइ इस्तेमाल न आहे कयो। नवाज शरीफ ॿुधाए त छा मरियम नवाज़ ऐं संदसि ॿारनि लाइ नून लीग जो जहाज़ इस्तेमाल न आहे कयो वियो। इमरान खान चयो त सेनेट चूंड लाइ वाक हली रहिया आहिनि। हिकु सेनेटर एवज़ 40 करोड़ रुपयनि जी आछ कई पई वञे। हुननि केपी मां 6 सेनेटर नामज़द कया आहिनि ऐं पीटीआई समूरा मेंबर उन्हनि सां गॾु आहिनि।